जी असां इन वक्त मौजूद आहियूं कादरपुर लग डिंगरो वाह ते ही मेन रोड है सवन कोठन के मिलंदड़ ही रोड है पर हितों जी जेकी हालत आहे रोडनि जी खस्ता हालत आहे ऐं एक्सीडेंट रोज़ जो मामूल बनियल आहिनि ऐं हितों जा असां ॻोठ वारा जेके असां सां गॾु आहिनि मौजूद आहिनि असां उन्हनि खे पुछतासीं त हुनजो छा चवणु आहे। सर अस्सलाम वालेकुम, मां हाजी अरब कोलाची खां ॻाल्हाए रहियो आहियां। हीअ असांजे रोड जो हाल आहे। रोज़ एक्सीडेंट, रोज़ नंढड़ा ॾहनि था, रोज़ ॿार ॾहनि था। हीअ ॾिसो, तव्हां पाण बि ॾिसो, असां सां ज़ुल्म आहे। 6 दफ़ा मंज़ूर थी चुको आहे। असांखे अञा ताईं रोड कागज़नि में त आहे पर असांजो रोड ठहियो न आहे। हाणे असां सर असां सां ज़ुल्म आहे। असां बाइक ते अचूं था, ॿार खयूं अचूं था, बाइक पंचर थी वञे थी, असां ॾाढा परेशान आहियूं। महिरबानी करे चीफ जस्टिस खे असांजो अर्ज़ु आहे त असांखे रोड ठाराए ॾिनी वञे, महिरबानी करी वञे। साईं MN MP के असांजो अर्ज़ु आहे त हे असांजो रोड सॼो ख़राबु लॻो पियो आहे। हिते रोज़ एक्सीडेंट नी फौतकी हितां खणूं था, शादियूं गमियूं हितां नी। हे रोड तव्हां अचो विज़िट कयो साईं, ॾिसो पोइ असांखे तव्हां चओ। जी तव्हां हिते ॻोठ वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, परेशान हाल में आहिनि। उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त आला ऐवाननि खां हीअ रोड असांखे ठाराए ॾिनो वञे, असांजी परेशानी दूरि कई वञे। जी।